सावल असां तुंहिंजा सभु शर्त पढ़िया आहिनि ऐं असांखे उहे सभु शर्त क़बूल आहिनि। मूं ई सोट उन मथां सयूं बि करे छॾियूं आहिनि। बसि अॼु राति न सुभाणे राति असां निकाह जी तारीख़ रखी आहे ऐं उन निकाह खां पोइ इहो दस्तावेज़ बि तव्हांजे हवाले करे छॾींदासीं। दिलावर खान हाणे एतिरो जल्दी त न कयो, एतिरो जल्दी निकाह जी तारीख़ ॾियण मुनासिब न आहे। थोरो सब्र कयो, तव्हां बि सोचो, असां बि सोचूं। सावल ख़ान एतिरा ॾींहं सोचण जा हुआ, तव्हां सोचे सम्झे पोइ दस्तावेज़ ते शर्त लिखी आया। असां तव्हांजा सभु शर्त मञियासीं त पोइ अञा मोहलत छा जी? दिलावर खान एतिरी तकड़ छाजे लाइ आहे? सोट रावल नथो चाहे त सोरठ बग़ैर निकाह जे हिकु ॾींहुं बि असांजे घर गुज़ारे। उनखे सोट रावल गुनाह में शामिलु करे थो। उनजे करे तव्हांखे चवां थो, महिरबानी करे तव्हां बि हाणे ज़िद छॾियो। अॼोकी राति ऐं सुभाणे को ॾींहुं सोचण लाइ काफ़ी आहे सावल ख़ान। निकाह बि सादगी सां थींदो, तव्हां रुॻो पंहिंजो ज़हन ठाहे छॾियो। असां ॿी राति ईंदासीं। आख़िर दिलावर खे एतिरी तकड़ छा थी आहे? या त हिननि खे पक आहे त मां पंहिंजे कयल फ़ैसिले खां परे ईंदुसि, या का ॿी खिचड़ी था पचाए आहे छा? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।